द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 196। अॼु जा सिंधी अखर आहिनि चराइण, चरण, छोॾारण, रिछ या भालू, धक, रहंड या घोटण, हुलाइण या मशहूरी करण, सांवरो या सांवरी। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। राम गोपाल जे खेत में पंहिंजा जानवर चरण लाइ छॾे ॾिना। हाणोके समय में ॿारनि खे रिछ या भालूअ जो तमाशो ॾिसण लाइ नथो मिले। स्कूटर तां किरण ते सुरेश खे ख़ासि धकु न लॻो, पर रहंडुनि मां चङो रतु निकितो। गोपाल चोरी न कई हुई, पर राम जे हुलाइण सबबि समाज में गोपाल जे चोरी करण जी ॻाल्हि मशहूरु थी वई। अॼोके वक़्त में सांवरी छोकिरी बि सुहिणो घोट चाहे थी। सिंधियत सुहिणी रहे।